मां तव्हांखे केतिरा दफ़ा सम्झायो त ये ललेजा ना आहिनि, अकुल खां कमु वठो, ललेजा ना आहिनि। पर लॻा त ललेचा पे, ललेचा। काका वसाया मता ये पुलिस वारा ने ललेचा सां मिलियल हुजनि। वरी ओस्ती ओस्ती जेकर साहब ॿुधंदो त अहिड़ो सटको ॾींदो जो त चता सम्झो आहे। पोइ असांजो हाणे छा थींदो? इते ई पिया सड़ंदासीं जेसि ताईं साहब खे दिलि में को राम अचे। उहो असांजी हक़ीक़त खे सम्झंदो त पोइ असां मां त कढंदो। हाँ काका वसाया, पोइ भला असांखे हिते घणा ॾींहं विहारींदा? पुट महीनो ॿ त थी गायो। हाँ महीनू पे साड़े छॾी। काका वसाया तुंहिंजो घोटु चवंदो हुई असांखे त शहर में मुंहिंजी वॾी सुञाण आहे, पोइ हाणे छॾाए न असांखे। हिते मुंहिंजी कंहिं बि ऑफिसर सां ॼाण सुञाण कान्हे का, जेको कारखाने ते मज़दूर कमु कंदा आहिनि न उन्हनि खे मां सुञाणां थो। हितां कीअं निकिरंदासीं पोइ? हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेॾीमहिल साहब हिते अचे सभु गॾिजी रोहंदासीं, ईअं रोहंदासीं जो साहब खे असांजे मथां राम अची वञे। सम्झां थी त मोर शहर वञे थो, वञी हुन जो अघु वठां थी। कुझु बि थिए पर मोर का माफ़ी वठणी आहे। जेसी ताईं मोर माफ़ी न ॾींदो शहर वञणु कान ॾींदीमांसि। जेकॾहिं माफ़ न कयईं ऐं हितां हलियो वियो त पोइ केरु जहिड़ो, कहिड़ी ख़बर। हा मां अॻ में ई ॿाहिरि काठियुनि जो बहानो करे मोर जे इंतज़ार में बीहां थी। अदा हिन में तुंहिंजा कपिड़ा ऐं मानी आहे। जे गस में बुख लॻी तूं खाई वठिजांइ। जी भाॼाई। ॿुध मोर, अरे उते दिलि सां कमाइजां, एतिरी महिनत कजां असांजे सॼे वेड़े जी गुरबत ख़तम थी वञे। हा दा, मां तो ते वञी राति ॾींहुं महिनत कंदुसि ऐं जेको बि कमाईंदुसि न उहो रखंदो वेंदुसि। हर महीने चक्कर ज़रूरु ॾिजांइ ऐं जेका बि कमाई थिए अची ॾेई वञजांइ। ईअं न त असां तुंहिंजो राउ ॾिसूं ऐं तुंहिंजी असांखे ख़बर ई न पवे। भाॼाई ईअं थी सघे थो छा जो ही मोर तव्हांखे विसारे छॾे? बसि दुआ कजो त ख़ैरनि सां कमु मिली वञे। असां त हर वक़्तु तोखे दुआ कंदा रहंदासीं। ये मालिक साईं तोखे सुठे रोज़गार सां लॻाए, एतिरो कमाए खणी अच जो असां 2 महीना वेही खाऊं न त बि खुटे न, ऐं पाड़े वारनि जी मदद कयूं। इंशाअल्लाह दा ईअं थींदो। बसि अदा हाणे दुआ करे छॾियो त महिला तो पहुची वञा। अल्लाह जी अमान। चंदो भाई दुआ कजे। हाँ अल्लाह जी दुआ दा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।